खैबर पख्तूनख्वा मां ख़बर ईंदा हालो त खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर हाजी गुलाम अली पारां सूबाई असेंबली जी चूंडुनि जी तारीख़ ॾियण बाबति वधीक हिक हफ़्ते जी मोहलत घुरी वरिती। इन हवाले सां केपी जे गवर्नर जो चवणु हो त सूबे में चूंडुनि जी तारीख़ ॾियण ईद जो चंड ॾिसण खां बि मुश्किल कम आहे। इलेक्शन कमीशन सां थियण वापारी इजलास में पेशरफ़्त थी आहे। चूंडुनि जी तारीख़ बाबति क़ौम खे जल्द ख़ुशख़बरी ॿुधाई वेंदी। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।